हुजे 5 वक्त नमाज पढ़ो पंहिंजे घर जे अंदर नमाज हसूल न छॾियो औरत शरई उज़्र वारा ॾिहाड़ा आहिनि उन्हनि में औरत खे नमाज पढ़ण जी माफ़ी आहे बाक़ी उज़्र न हुजे त नमाज जी मर्दन जे मथां फर्ज़ आहे तीअं औरतुनि जे मथां बि ईअं नमाज फर्ज़ आहे अल्लाह ताला कुरान मजीद में फरमायो इन्न सलात तन्हा अनिल फहशाए वल मुनकर बेशक ही नमाज गुनाहन का बेहयाइन का बुराइन का रोकने वाली आ इन्न सलात कानत अल मुमिनीन किताबम मौकूता ही नमाज आज का मोमिन नहीं मोमिन जे मथा अल्लाह फर्ज करे छड़ी देश में हुजो परदेश में हुजो नमाज छड़नी नाहे ओ जे बीही नथियूं पढ़ी सगो तो वेही पढ़ो भला वेही वेही नमाज न पढ़ी सगो तो इशारन सा नमाज पढ़ो पर नमाज छड़न जायज नाहे मुझे सोने नबी फरमायो जेका हिकड़ी नमाज जानी वाणी छॾींदी आ उन्हें के 640 साल जहन्नम जी बाह में साड़ियो वेंदो हां आखिरत जो बुरे में बुरो अजाब बेनमाजुन के हूंदो भड़कंदड़ बाह जहन्नम जी बेनमाजुन जे ला हूंदी ओ मुझे अदी ही नमाज ईमान वारन जे मथा फर्ज आ अल्लाह जो हुक्म आ रब जो फरमान बुद्धि उन ते अमल करण ईमान वारन बानन जी निशानी आ मुझे सोने नबी जी न्याणी पाक दामन हजरत बीबी फातिमा ज़हरा रज़ी अल्लाह ताला अन्हा 5 वक्त नमाज तो पढ़दी हुई पर सारे जो डिघियूं रातियूं ईंदियूं हुयूं बरकातूं नमाज नफल सोमाणी का पो शुरू कंदी हुई तो हिकड़ी रकात में 30 सिपारा कुरान जा पूरा थी वेंदा बीठे बीठे उब पेरे बीठे हिकड़ी रकात में 30 सिपारा कुरान जा पढ़ी वठंदी हुई ताजो फजर जी अज़ान अची वेंदी हुई ओडी मल रोई चवंदी मुंहिंजा मौला रात केतरी नंढड़ी कई थई कुछ त रात वडी करिया त मोहम्मद जी न्याणी बरकातूं पढ़ी दिल ठारे ए मुझा मौला मुझो बरकातूं पूरियूं न थियूं रात अले कीअं पूरी थी वई ओ मुझी अदी अज तू सीअ जा बहाना कंदी त मां वुज़ू कीअं कयां थधो पाणी आ सीवा बिस्तर के कीअं छॾियां पर हेॾे निहार मुझे दिल पर मोहम्मद करीम जी पाक न्याणी पूरी पूरी सियारे जी रात बिस्तर जे बजाय पंहिंजे मुसले ते अम्मा गुज़ारे ॾींदी आ